पने आकिल मां हथियारबंदनि ॾींहं ॾिठे जो घर मां धाड़ो हणी नीगर खे अगवा करण जी कोशिश कई आहे, जंहिं दौरान मज़ाहिमत ते हथियारबंदनि औरत खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। तफ़सील रहियो आहे एहसान भट्टी। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पनवाकल सिंधी थाणे भरिसां गरीबाबाद वारे इलाइक़े पार्क वारी गलीअ में हथियारबंदनि ॾींहं ॾिठ जो धाड़ो हयो आहे। प्राइमरी उस्ताद वक़ार अहमद अब्बासी जे घर में नामालूम हथियारबंदनि घर में घेरी करे कीमती सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान फुट कया ऐं संदसि घरवारीअ ते तशदुद करे सोना ज़ेवर लाथा। ॿिनि हथियारबंदनि घर खे यरगमाल करे कीमती सामान फुट कयो, जॾहिं त नीगर खे बि जेको आहे अगवा करण जी कोशिश कई वई, जंहिं ते मज़म्मत ते पहिरां हथियारबंदनि पिस्टल जा पट हणी करे घर में कमु कंदड़ हिकु औरत ज़रीना चना खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे खून में लथपथ तालका अस्पताल पनवाकल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़िए खां पोइ इलाइक़े में ॾेका ऐं खौफ़ जी लहर छाइजी वई आहे। अब्दुल शकूर लाखो पुलिस टीम सां गॾु फौज वाक़िए वारे हंधि पहुची करे जांच शुरू कई। पुलिस जो चवणु आहे त खे जल्द कानून जे कटड़े में आंदो वेंदो। जी एहसान, जी महिरबानी।